अचो त कुझु मिसाल था कयूं जंहिंमें असां वर्ड प्रॉब्लम्स खे सॉल्व था कयूं मसावात जी शिकिल ॾेई करे। सैरा हिकु छोकिरी आहे जेका हिकु रेस भॻी आहे ऐं उनजी रफ़्तार 5 मील घंटे में हुई ऐं उन रेस खे ख़तमु थियण में 3 आवर्स लॻा। टी यानी हिकिड़ो असां वटि तब्दील थींदड़ आहे। असां खां पुछियो वियो आहे त रेस केतिरी वॾी हुई। तव्हां वीडियो खे पॉज़ कयो ऐं हिकिड़ी अहिड़ी मसावात ठाहिण जी कोशिशि कयो जेका रेस जी ड्रैग ॿुधाए सघे। हाणे अचो त गॾिजी था कयूं। असां ख़बर आहे सैरा 5 मील फ़ी घंटे जी रफ़्तार सां भॻी आहे ऐं असांखे ख़बर आहे त रेस खे ख़तमु थियण में 3 आवर्स लॻा आहिनि। त मतिलबु असां 5 खे अगरि 3 सां ज़र्ब करे छॾियऊं त असांखे ख़बर पइजी वेंदी त एतिरी देरि ताईं रेस हली हुई। हाणे जेका टी आहे इहा असां ईअं बि मल्टीप्लिकेशन में लिखी सघूं था डॉट जी सूरत में। इहो डेसिमल न आहे, इहो मल्टीप्लिकेशन लाइ इस्तेमालु थियल डॉट आहे। यानी 5 मल्टीप्लाइड बाय टी असांखे एतिरा मील मिलिया आहिनि जेका सैरा भॻी आहे ऐं टी जेको आहे उहो को बि तब्दील थींदड़ आहे ऐं ओतिरा कलाक रेस हली आहे। त जवाब था चेक कयूं ऐं असांजो जवाबु दुरुस्त आहे। हाणे अचो त हिकिड़ो ॿियो मिसाल था करे ॾिसूं। हिन मिसाल में असां वटि हिकिड़ी रनिंग एसिस नाले जी टीम आहे जंहिं 548 रुपया खटिया आहिनि ऐं असां खां पुछियो वियो आहे त अगरि उन टीम में पी प्लेयर्स आहिनि, मतिलबु पी हिकु तब्दील थींदड़ आहे ऐं ओतिरे अंग जा प्लेयर्स आहिनि, त हर माण्हू उन टीम में केतिरा पैसा खयां या केतिरा पैसा खटिया। त हाणे असांखे हिकिड़ी मसावत ठाहिणी आहे जंहिंमें असांखे ॿुधाइणो आहे त उहो केतिरा पैसा खटे थो हर माण्हू। त पैसा उन्हनि खटिया आहिनि 548 रुपया ऐं जेतिरा बि माण्हू हूंदा असां उन सां वंड करे छॾींदासीं 548 खे, त असांखे ख़बर पइजी वेंदी त हर माण्हू केतिरा पैसा खटिया आहिनि। त असां 548 खे अगरि पी सां वंड करे छॾियऊं त असां वटि हिकिड़ी मसावत ठही वेंदी, हिकिड़ी एक्सप्रेशन ठही वेंदी जेका असांखे इहो ॿुधाए थी त हर माण्हू केतिरा पैसा खटिया। हाणे अचो त हिन जवाब खे चेक था कयूं त असांजो इहो जवाबु दुरुस्त आहे। हाणे ॿियो मिसाल था कयूं। हिन सवाल में असांखे ॿुधायो वियो आहे त कामरान एक्स पैसा खटिया आहिनि ऐं उनखे उन टूर्नामेंट में अंदरि दाख़िल थियण जे लाइ 100 रुपयो भरिणो पियो हुयो। त हाणे कामरान मुकमल तौर ते पैसा केतिरा खटिया आहिनि ऐं असांखे मसावत जी सूरत में इहो लिखिणो आहे। असांखे ख़बर आहे त कामरान एक्स पैसा खटिया आहिनि, पर ईअं न आहे त उहो सिर्फ़ु एक्स पैसा खटे करे घरु खणी वेंदो। उन मुक़ाबले में दाख़िल थियण जे लाइ बि त 100 रुपयो ख़र्चु कयो आहे। त असांखे मालूम करिणो हुयो त उन साफ़ी बचत केतिरी आहे, उन साफ़ी बचाए केतिरा आहिनि। इन जो मतिलबु इहो ई आहे त अगरि उन 105 रुपया खटिया आहिनि ऐं 100 रुपयो उन भरियो आहे उन मुक़ाबले में दाख़िल थियण जे लाइ, त मतिलबु उन साफ़ी तौर ते 5 रुपया घरु खणी वियो, 5 रुपया खटिया आहिनि। त असां वटि इहा हिकिड़ी मसावत ठही वई जेका असांखे ॿुधाए थी पई त कामरान साफ़ी तौर ते केतिरा पैसा खटिया आहिनि, जेका आहे एक्स माइनस 100 जे बराबरि। हाणे अचो त हिन मसावत खे चेक था कयूं त छा जेको इहो असां मसावत ठाही आहे इहा सही आहे। त बिल्कुलु इहो असांजो जवाबु दुरुस्त आहे। असां वटि ॿियो सुवालु आहे त फ़हद 48 चॉकलेट चिप कुकीज़ ठाहियूं आहिनि ऐं वाए शुगर कुकीज़ ठाहियूं आहिनि, त हिन टोटल केतिरियूं ठाहियूं आहिनि। ऐं असांखे ख़बर आहे त हिन 48 त चॉकलेट चिप जूं कुकीज़ ठाहियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु इन जोड़ में वाए यानी हिकु तब्दील थींदड़ अंगु आहे जंहिंजूं न शुगर कुकीज़ ठाहियूं आहिनि। त मतिलबु इन जेके टोटल कुकीज़ ठाहियूं आहिनि उहे थींदियूं 48 ऐं उन में जमा थींदो वाए। इन जो मतिलबु इहो ई आहे त अगरि उन 2 कुकीज़ ठाहियूं आहिनि शुगर वारियूं त टोटल उन 50 ठाहियूं आहिनि ऐं अगरि उन 100 शुगर वारियूं ठाहियूं आहिनि त टोटल 148 कुकीज़ ठाहियूं आहिनि। ऐं अचो चेक था कयूं त इहो असांजो जवाबु दुरुस्त आहे। उमेदु आहे तव्हांजी सुठी प्रैक्टिस थी वई हूंदी ऐं मां तव्हांखे इनकरेज कंदुमि त तव्हां अञा प्रैक्टिस कयो।